नाज़रीन, सिंध डायरी के प्रोग्राम मुलाकात में आऊँ अवां जो मेज़बान कासिर चांडियो हाज़िर आहियां। अॼु असीं जे शख़्सियत सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहा शख़्सियत हिकु इल्मी अदबी सां वास्तो रखे थी ऐं हू नामियारो सहाफ़ी आहे ऐं हू घोड़ाबड़ी तहलका प्रेस क्लब जो नायब सदर बि आहे। अॼु उहो आहे ग़ुलाम हैदर खट्टी। असीं ग़ुलाम हैदर खट्टी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां ऐं हुनजी ज़िंदगी जे हिसाब सां सवाल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। त असीं ग़ुलाम हैदर खट्टी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी ग़ुलाम हैदर, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम कासर साहब। छा हाल आहे तव्हांजा? कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ॿियो ख़्यालु लॻो? करम अल्लाह जा, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? सभु ख़्यालु लॻो पिया। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ॿियो ख़्यालु लॻो पिया? महिरबानी। जी ग़ुलाम हैदर, तव्हां खां पहिरियों सुवाल असांजो इहो आहे त तव्हां सहाफ़त जी जेकी शुरूआत आहे उहा कॾहिं खां कई? अदा मूंखे यादि आहे त सहाफ़त जो दौरु मुंहिंजो जेको शुरू थियो आहे सो 1996 में। अच्छा, 1996 खां तव्हां सहाफ़त जी शुरूआत कई आहे, ठीकु आहे। ऐं इन सहाफ़त जे हिन सॼे सारे सफ़र में तव्हांखे को सहाफ़त जे हवाले सां को मञता एवार्ड वग़ैरह किथां को मिलियो? हा बिल्कुलु पुराणो दौरु आहे। उन दौर में असां जेको सो सहाफ़त सां गॾु असां समाजी कम बि कया पिए। पोइ किथे DC जे तरफ़ां किथे AC जे तरफ़ां एवार्ड मिलंदा हुआ। ऐं असां वटि जेके हिते जा मक़ामी माण्हू जेके उन्हनि खे बि असांजो कमु पसंदि ईंदो आहे त पोइ काफ़ी खोड़ सारा असांखे अहिड़ा एवार्ड बि मिलिया आहिनि। जी, तव्हांजो जेको हीउ इलाइक़ो आहे घोड़ाबाड़ी, इहो साहिली पट्टी जो इलाइक़ो आहे ऐं हिते जेको आहे सो काफ़ी सारी माण्हुनि सां मसइला पेश हूंदा, दरपेश हूंदा। तव्हां सहाफ़त कयो था, तव्हांजो सहाफ़त सां आहे ऐं तव्हां हिते जे मिसकिन ग़रीब माण्हुनि जो हिकिड़ो आवाज़ु आयो जेको आला ऐवान ताईं पहुचायो था। त हिते जे माण्हुनि जा जेके मसइला आहिनि तव्हां कीअं था सम्झो त उहे हिन जदीद दौर में हल थी सघनि था, नथा थी सघनि? उन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? साईं ॾिसो न, सहाफ़त हिकिड़ो अज़ीम पेशो आहे। जेको सहाफ़ी पाण खे सॾाए थो त उनखे हर ॾुखे मोड़ ते ग़रीबनि खे कमु अचिणो आहे। सो उन हवाले सां आऊं पंहिंजी थो ॻाल्हि करियां त अदा हिते मस्ट आहे एजुकेशन। असां ॿियनि जे मथे जेको बोझ विझंदा आहियूं सिंधी माण्हू त हीअं कोन्ह थियो, हीअ बजट खाइजी वई, हीअं थियो उहो थियो, ऐं आऊं उनखे नथो मञां। आऊं चवां थो त जेसि ताईं सुजागी असां में यानी पाण सभिनि में न आई आहे तेसि ताईं को बि कमु कोन्ह थींदो। साहिली पट्टी आहे, बिल्कुलु ॾुतरियल माण्हू आहिनि हिते, बिल्कुलु ग़रीब माण्हू आहिनि, पाण कमाइनि आणीनि चाणीनि, पर उनजो मक़सदु इहो त कोन्हे त उन्हनि ते ज़िम्मेवारी कोन्हे। असांजे आवाम सां गॾु असां हुननि खे रिलेटेड करण जी कोशिशि कंदा आहियूं, सम्झाईंदा आहियूं दर दर वञी हुते त बाबा तव्हां जेको हीअं न हीअं करियो, जेके तव्हांजे मफ़ाद में कमु आहिनि, जेके तव्हांजी बहितरी में कमु आहिनि। काफ़ी माण्हू सम्झी वञनि था, पर अञा बि असांजा माण्हू इलाही पुठिते पियल आहिनि। जी, हाणे असां तव्हां खां कुझु सुवाल ज़ाती ज़िंदगी जे बारे में पुछंदासीं त तव्हां जेको आहे सो खाधे में छा पसंदि कंदा आहियो? हा, खाधे में इलाही चीज़ूं आहिनि, जीअं मिसाल गोश्त आहे, मच्छी आहे या सब्ज़ी आहे। त सब्ज़ी में मुंहिंजी जेका पसंदि आहे सो आहे तूरी। ख़ासि करे खाईंदो ई कोन्हे सब्ज़ी, पर बाक़ी जेके चीज़ूं आहिनि उन में मस्तु जेके मच्छी ऐं गोश्त। जी, चवंदा आहिनि त मौसीक़ी जेकी आहे सा रूह जी ग़ज़ा आहे। तव्हां कहिड़े क़िस्म जी मौसीक़ी ॿुधंदा आहियो? बिल्कुलु, मौसीक़ी तमामु रूह जी ग़ज़ा आहे। वॾा बि चई विया आहिनि, असां बि हिनखे मञूं था त मौसीक़ी जेका आहे सो आऊं तक़रीबन हूअं त क्लासिकल ॿुधंदो आहियां, पर मुंहिंजो वास्तो जेको ज़्यादातर रहियो आहे सो सूफ़िया निराग सां। सूफ़ी जीअं सोडल फ़क़ीर आहे, सोराब फ़क़ीर आहे, मांझी आहे। मांझी साहिबु तमामु भलो फ़नकार आहे हींअर। ऐं असांजा ॿिया हींअर नवां उभरंदड़ जेके फ़नकार पइजी विया आहिनि, जिन में हींअर असांखे वकार मलाब सुठो मिली वियो आहे। अहिड़ा काफ़ी असांजा फ़नकार आहिनि जिन सां मुंहिंजी दिलचस्पी आहे। तव्हां जो पसंदीदा रंग कहिड़ो आहे? रंग त खोड़ सारा आहिनि, पर साओ कलर मुंहिंजी पसंदि जो आहे। जी जी, जेके पैर थियनि था, शाम जो पैर थिए थो, सुबुह जो पैर थिए थो, इन्हनि पैरनि मां तव्हांखे को अहिड़ो पैर आहे जेको तव्हांजी दिलकश हुजे ऐं तव्हांजी पसंदि हुजे? हा, पैर जेके आहिनि से ॾींहं जा बि आहिनि, राति जा बि आहिनि। हिकिड़ो त उहो पैर जेको जंहिं महिल सिजु लहण जी कोशिशि कंदो आहे, बिल्कुलु हल्का हल्का बादल हूंदा आहिनि ऐं मौसम जेको आहे सो ख़ुशगवार ऐं हिकिड़ो तारीख़ी माहौल छाइजी वेंदो आहे। उहा शाम लड़ी जो जेका मौसम आहे उहा मुंहिंजी पसंदि जो आहे। ऐं राति वारी मौसम जेका बाख फुटी पए ऐं पखी जेको सो आवाज़ कनि उन में उथण जो टाइम, इहे ॿई पैर मुंहिंजी पसंदि जा आहिनि। जी, असांजो जेको हीउ सिंध डायरी चैनल आहे ऐं उनजो हीउ प्रोग्राम आहे मुलाक़ात। अॼु उन सां हवाले सां तव्हां सां मुलाक़ात थी आहे। तव्हां असांजे हिन प्रोग्राम ऐं चैनल जे लाइ छा चवंदव? जसल होदा तव्हां ॾिसो न, हर भेरो
माण्हू ईअं चवे त कंहिंजी साम्हूं वेही कंहिंजी ख़ुशामद कजे, उहा चीज़ न आहे। तव्हांजी ॾाढो भलो प्रोग्राम आहे। तव्हां जेको सो माण्हुनि खे मोटिवेट करियो था ऐं माण्हुनि में सुजागी पैदा करियो था। हीअ चीज़ जेका अॻियां वधंदी, जीअं जीअं अॻियां वधंदी, तव्हांजा चैनल हूंदा, तव्हांजो यूट्यूब हूंदो, तव्हांजी हर जॻह ते अख़बार हूंदी। ऐं असां जहिड़ा माण्हू जेके हिते जिन खे टाइम ई कोन थो मिले त जेको सो असां किथे स्क्रीन ते अचूं, ऐं उन्हनि खे तव्हां उजागर करियो था। तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे, जस लहो तव्हां। जी नाज़रीन, तव्हां ग़ुलाम हैदर खटी साहिब जी ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं ऐं उन सां असां ॻाल्हि ॿोल कई। ऐं इंशा अल्लाह ताला वरी कंहिं ॿिए शख़्स सां गॾु वरी कंहिं ॿिए टाइम ते तव्हां वटि ज़रूरु पेश थिबो ऐं तव्हांखे वरी कंहिं नए शख़्सियत सां मुलाक़ात कराइबी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान कासिर चांडियो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।